अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तों, तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे विडियो आख़िर ताईं ॾिसो ऐं असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾियो। अचण वारे एपिसोड में दोस्तों पहिरियों त जेको आहे पंहिंजा वेरी में तव्हांखे हाणे अकबर खान परेशान थियो आहे त इहो मसइलो कीअं थियो आहे ऐं जाबर अलॻि परेशान छो त हिन खे रावल ऐं सजावल वारनि ड्रोड़ाए पूरो करे छॾियो ऐं इन जे करे हू सम्झ में हुनखे नथो अचे त आख़िर कसूर कंहिंजो आहे, आख़िर ग़लती किथां थी आहे, छा असां सां जेको गद्दारी त न करे वियो असांजो ई माण्हू। अहिड़े हिसाब सां सांवल जेको इहो कमु पटियो, सांवल जे करे ई रावल वारा बची विया, न त रावल वारा धुप थी वञनि हा दिलावर वारा। हाणे इहे हिक ॿिए खे चवंदा वाक़ई यार सांवल जी सलाह भली हुई तॾहिं असां बची वियासीं, न त असांजो ढींगो ढेरी थी वञे हा। पोइ अहिड़े हिसाब सां दोस्तों हाणे जेको अकबर खान आहे वरी ॿीहर तयारी कंदो, सुठे नमूने जी तयारी कंदो ऐं इन्हनि खे सिधो कंदो। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा।